अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भलीकार माया फौजिया जा सबका पहला हेडलाइन। पाकिस्तान में कोरोना विखे वधीक 6 मरीज हयात थी विञाए वेठा, जंहिं बाद फौतियुनि जो अंग वधी 28,399 थी वियो। NCOC मूजिबि 51,141 टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 556 माण्हुनि खे वायरस जी तस्दीक थी। कोरोना वायरस जी हाकारी केसनि जी शरह 1.8% रिकॉर्ड। वज़ीर आज़म तरफ़ां महांगाई जे मारियल अवाम खे नए साल जो नओं तोहफ़ो। पेट्रोल हिकु भेरो ॿीहर 4 रुपया महांगो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में 4 रुपया फ़ी लीटर ते वाध। लाइट डीज़ल 4 रुपया 15 पैसा फ़ी लीटर महांगो। पेट्रोल जी नई क़ीमत 144 रुपया 84, लाइट डीज़ल 111 रुपया 6 पैसा ऐं डीज़ल 141 रुपया 62 पैसा फ़ी लीटर थी वियो। घासलेट 3 रुपया 95 पैसा महांगो थी 113 रुपया 53 पैसा फ़ी लीटर थी वियो। क़ीमतूं अॼु खां ई लागू हूंदियूं, नोटिफिकेशन जारी। साल 2021 पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। नओं साल 2022 शुरू थींदे ई मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में आतिशबाज़ी पाबंदियुनि बावजूदि मुख़्तलिफ़ इलाक़नि में माण्हुनि पारां हवाई फायरिंग। न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया, जापान, चीन, कोरिया, हांगकांग, सिंगापुर, मलेशिया समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में नए साल जा जश्न। माण्हुनि भरपूर नमूने नए साल जी आजियां कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नए साल जी आमद जे मौक़े ते अवाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। आसिफ अली ज़रदारी नए साल जे मौक़े ते पंहिंजे जारी कयल पैगाम में चयो आहे त साल 2022 अवाम लाइ ख़ुशियुनि ऐं मुल्क लाइ ख़ुशहाली जो साल साबित थिए। नए साल में अवाम खे बुख बदहाली खां छुटकारो ॾियारण लाइ भरपूर जिदोजहद कई वेंदी, जॾहिं त जहालत, बेरोज़गारी ऐं इंतहा पसंदीअ ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। लाहौर में मुस्लिम लीग नून जे MPA बिलाल यासीन ते कातलाणो हमलो। फायरिंग में गोली लॻण सबबि MPA बिलाल यासीन ज़ख़्मी थी पियो। ॿ नामालूम मोटरसाइकिल सवार नकाबपोश हथियारबंदनि बिलाल यासीन ते फायरिंग कई। खेसि पेट ऐं ॼंघ में गोलियूं लॻियूं। ज़ख़्मी MPA खे मियो इस्पताल दाख़िल कयो वियो। इतलाह ते पुलिस जा अटाला वाक़े वारे हंधि पहुची विया। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार वाक़े जो नोटिस वरितो। CCPO लाहौर खां रिपोर्ट तलब। जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जो हुकुम। शहबाज शरीफ वटि ॿ ऑप्शन आहिनि, लंडन वञे या वरी जेल। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हू चाहिनि था त अदालत नवाज़ शरीफ खे वापसि आणण लाइ क़दम खणे। संदनि दरख़्वास्त उहा आहे त रोज़ानी जी बुनियाद ते नवाज़ शरीफ जे केस जी ॿुधणी थिए। शहबाज शरीफ खे लॻे थो त हू ॿुॾी रहियो आहे, त सॼो पाकिस्तान ॿुॾी रहियो आहे। हुन दावा कई त इमरान ख़ान वज़ीर आज़म न हुजे हा त मुल्क जो ॾिवालो निकिरी वञे हा। उन्हनि 3 सालनि में $30 अरब जो कर्ज़ वापसि कयो। मुखालिफ धुर जी मिनी बजट आणण ते हुकूमत मथां सख़्त तनक़ीद। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त IMF खां वधीक $1 अरब वठण लाइ मिनी बजट आंदी वई आहे। हुकूमत मिनी बजट आणे पाण खे अवाम दुश्मन साबित करे छॾियो आहे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त इमरान नियाज़ी माशी जंग में IMF अॻियां हथियार फिटा करे छॾिया। स्टेट बैंक जूं चाबियूं IMF खे ॾियण सां तबाही आणींदड़ असर पवंदा। सफ़ाकी आहे जो चयो पियो वञे त ग़रीब अवाम ते मिनी बजट जो भार न पवंदो। हुकूमत पाण महांगाई जो अज़ाब नाज़िल करे थी। हुकूमत खे
GST जी छूट ख़त्म करण जी सियासी क़ीमत अदा करणी पवंदी। FTR जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद इशफाक अहमद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त IMF सदाईं रेवेन्यू में वाध ऐं सुधारनि जो मुतालबो कयो आहे। माज़ी में जॾहिं बि IMF मुतालबो कयो त असां नवां टैक्स लॻाया, पर कंहिं बि पॉलिसी सतह जी तब्दीलियुनि ते ध्यानु न ॾिनो, छाकाणि त इहे गैर मक़बूल फ़ैसिला हुआ। IMF खे टैक्स आमदनी जे अंगनि अखरनि सां मतिलबु आहे। मुल्क में LPG जो घरेलू सिलेंडर सस्तो थी वियो। ओगरा पारां नोटिफिकेशन जारी। ओगरा मूजिब LPG क़ीमतनि में फी किलो ते ₹5.90 घटिताई कई वई आहे। फी किलो LPG जी नई क़ीमत ₹196.67 मुक़रर। 11.8 किलो वारे घरेलू सिलेंडर जी क़ीमत में ₹69.63 घटिताई कई वई। घरेलू सिलेंडर जी नई क़ीमत ₹2,382.81 मुक़रर। नयूं क़ीमतूं 1 जनवरी खां लागू हूंदियूं। नेपरा बिजली 99 फी यूनिट सस्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। रिलीफ 3 महीननि लाइ मिलंदो। अघ में लाथ 1 दिसंबर 2021 खां लागू हूंदी। सिक्योरिटी फोर्सेस जो दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतलात ऐं ऑपरेशन ISPR मूजिब फायरिंग जी ॾे वठि दौरान 4 नौजवान शहीद, 2 दहशतगर्द बि मारिजी विया। 1 दहशतगर्द गिरफ़्तार। शहीद थियल जवाननि में हवालदार मुनवर, सिपाही ज़काउल्लाह, फरहान ऐं शीराज शामिल। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, गोलियूं ऐं बारूद हथ। इनकलाब अची रहियो आहे। पाकिस्तान खे अज़ीम मुल्क बणाइण जे रिश्ते ते हली रहिया आहियूं। सेहत कार्ड बहितरीन क़दम आहे। 10 लख रुपयनि ताईं हर शहरी इलाज कराए सघे थो। फिलहाल रियासत में हर माण्हू जी बुनियादी ज़रूरत पूरी थींदी आहे। रियासत मदीना जो मॉडल इस्लाम में मुल्क नाहिनि, पर यूरोप में नज़र ईंदो। बर्तानिया में पहिरियों भेरो फिलहाली रियासत ॾिनी। वज़ीर आज़म जो लाहौर में क़ौमी सेहत कार्ड विराइण वारी तकरीब खे ख़िताब। कराची जे सोल्जर बाज़ार वारे इलाक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में अरशद पप्पू क़त्ल केस में नामज़द पुलिस इंस्पेक्टर समेत 2 ॼणा मारिजी विया। जावेद ऐं मुसद्दिक़ जा मढ़ सिविल अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिब शुरूआती जांच मां वाक़ियो ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। हेडलाइंस वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी।